उसे बचते थे। वो रस्म अभी तक बाकी है, वो रस्म अभी तक बाकी है, ये रीत अभी तक जारी है। कुछ अहले चशम, कुछ अहले चशम, कुछ अहले सतम मैं खाना गिराने आए थे, दहलीज को चूम कर छोड़ गए, देखा कि ये पत्थर भारी है। उस वक्त से लेकर राज तक जन्नत पे बददारी है। जख्मों से बदन गुलजार सही, जख्मों से बदन गुलजार सही, पर उनके शिकस्ता तीर गिनो, खुद तरकश वाले कह देंगे ये बादी किसने हारी है। हम सही लंगार सही, लेकिन क्यों अहले तो ये भूल गए ये खाक वतन है, जान हमारी और जान तो सबको प्यारी है, और जान तो सबको प्यारी है। हर दावत किताब हिंदोस्त, नाम्यारे कानूनदान, अदीब, शायर, लेखक, दानिश्वर, एशिया जे चोटी जे मुकर्रर, नौजवाननि जे दिलनि जी धड़कन, अवामी तहरीक के मरकजी सदर मोहतरम अयाज लतीफ फरीद साहब के कफालतन ऐं किताबन मोहतरम अयाज लतीफ फरीद साहब और सिंध जो रहबर सिंध जो चीफ, ओ सिंध जो रहबर सिंध जो चीफ, ओ सिंध जो लीडर सिंध जो चीफ, ओ जिंदगी वाली सिंध जो की, ओ जिंदगी वाली सिंध जो की। अगवान साथियों, असांजा कायद मोहतरम रसूल बख्श पलियो साहब, थर जा, मिठीअ जा, इस्लाम कोट जा, नंगर पारकर जा ऐं छाछरे मां ऐं ॿियनि इलाइक़नि मां आयल दोस्तो, सहाफ़ी भाउरो, मिठीअ जा वापारियो, शागिर्दो, सियासी ऐं समाजी अॻुवाणो, जॾहिं बि थर अचबो आहे, मिठी अचबो आहे, नंगर अचबो आहे। हींअर गुज़िरियल 6-9 महीननि में आऊं ही टियों दफ़ो आयो आहियां। नंगर रूपले शहीद जी वरसीअ में, हसन फसाए साहब जी वरसीअ में, ऐं अॼु थर जे अज़ीम किरदार मिस्कीन जहान खान खोसे जी याद में मल्हाइजंदड़ हिन ॾींहं में त मूंखे लॻंदो आहे त ही को अहिड़ो इलाइक़ो आहे जंहिंजा समूरा राब्ता, जंहिंजी समूरी कम्युनिकेशन कटिजी वई आहे। हिकिड़ो अहिड़ो मफ़तूह इलाइक़ो आहे जंहिंखे वॾेरनि ऐं हुकुमराननि कब्ज़ो करे विसारे छॾियो आहे। जे अचो डिगड़ी ऐं झुॾे खां त हिकिड़ी रेंज क्रॉस करण खां पोइ ओचितो मोबाइल फोन जा सिग्नल्स गुम थी वेंदा। जे अचो नई कोट खां त सिग्नल्स गुम, भिटूं, वारी उठ बीठा आहिनि, कमज़ोर डुबरा उठ, या निकिरंदे ॾिसंदो त हज़ारनि जे तइदाद में जॾहिं नंगर मां वियासीं पे त माल या वापसि पियो वेंदो आहे ॿियनि ज़िलनि मां, या डुबरो अभरो माल, अहिड़ियूं ढगियूं बि मूं किथे कोन ॾिठियूं। पेट
पासराटुनि में मिलियूं पयूं आहिनि। अहिड़ी ठगी जेकॾहिं अमेरिका या बर्तानिया में हुजे, अहिड़ी वछ हुजे, अहिड़ो गाबो हुजे त सभु अंग्रेज़ अची गॾु थियनि ऐं जुलूस कढनि त हिन सां ही हशर कंहिं कयो आहे ठगीअ सां। न आहे बिजली रस्तनि ते। लंगर मां निकितासीं 5-7 महीना अॻु में, असीं कलाक ते भिटुनि में घुमियासीं डिगरी ऐं जुड़े जो रस्तो कहिड़ो आहे। जेके वाक़ुफ़ आहे उन्हनि चयो हिन टाइम ते राति जा थिया 4:30 कि हिन टाइम ते मूंखे बि सार कान थी पवे त हेॾां वञिणो आहे हेॾां। हिकिड़ो अहिड़ो हशर आहे ऐं मज़ो लॻो पियो आहे। तव्हांखे फर्स्ट क्लास कपिड़ा पिया आहिनि, पंहिंजा मथियां विछायो, फड़ियूं फड़ियूं मिलियूं पियूं आहिनि, कपिड़ा इस्त्री थिया पिया आहिनि, ख़ुशि रहियो। कंहिं शाइर चयो आहे, शायद मिठी जे लाइ ऐं नंगर लाइ, त रात आई तो चरागों ने लोए कम कर दी। अहिड़ो हशर जो जेके ॾीआ हूअं ॿरण लाइ तयार हूंदा आहिनि, रात आई तो ॾींहंनि ॿरण खां आङूठो कढी छॾियो। रात आई तो चरागों ने लुएं कम कर दी, नींद टूटी तो सितारों ने लहू नजर किया। धूप उतरी तो वही शाम गरीबा जिसमें अपने सीनों पे मजारों का गुमा होता है। सीना जरा कब्रिस्तान। धूप उतरी तो वही शाम गरीबा जिसमें अपने सीनों पे मजारों का गुमा होता है। आखिरी आस भी टूटे तो बड़ा लुत्फ करम। मानो बेजार थी पवंदो आहे न त आसे उम्मीद मानो जो धूड़ वञी पाए। आखिरी आस भी टूटे तो बड़ा लुत्फ करम, रेत के प्यार से तूफान के झकोले अच्छे। जेका वारी पई उॾा में ऐं माठ आहे, सांत लगी पई आहे। आखिरी आस भी टूटे तो बड़ा लुत्फ करम, रेत के प्यार से तूफान के झकोले अच्छे। आग लग जाए जो घर को तो चलो जश्न हुआ, अपनी मामूल की इस राख से शोले अच्छे। ये जगह रख है, जगह खामोशी है। हिन खामोशी के ॾिसी बेचैनी छो कोन थी पैदा थिए? छो हिकिड़ो मिस्कीन जान खान कोसो पैदा थियो? अहिड़े इलाइक़े मां त हज़ारे मिस्कीन जान खान कोसा पैदा थियण खपंदा। छो हिकिड़ो हसन पसायो पैदा थो थिए? छो हिकिड़ो रूपलो कोली थो ॻाइजे? सिंधी हिंदुनि सां जेको हशर आहे उन में त सिंध में हज़ारे लखे रूपला कोली पैदा थियण खपंदा हुआ। हिकिड़ो रूपलो कोली, हिकिड़ो हसन पसायो। हिन सॼे मीरपुर ख़ास वारे टुकड़े मां हिकिड़ो मिस्कीन जान खान खोसो। तरपारकर ज़िलो अॻूणो जेको, हिकिड़ो हुसैन हिंगोर जो, हिकिड़ो खैर मोहम्मद लगारी, हिकिड़ो अब्दुरहमान लाशारी। ॻाल्हि रुगो हसन पसाए जी कोन्हे, ही अब्दुरहमान लाशारी वारी भूए बि आहे, हुसैन हिंगोर जे वारी भूए बि आहे, रईस खैर मोहम्मद लगारी वारो इलाइक़ो बि आहे। पर हिकिड़ो हिकिड़ो माण्हू ऐं सो बि या त गैर सियासी ख़िदमतगार या अवामी तहरीक जे सफ़ुनि मां, आम माण्हुनि मां वॾा नाला छो कोन था पैदा थियनि? रख खे शोला बनाइण जो जज़्बो माण्हुनि में पैदा छो कोन थो थिए? रेत के तूफ़ान में तब्दील करण जी जेका ख़्वाहिश आहे शाइर जी, उहा तव्हांजे दिलनि में छो कोन थी पैदा थिए? सवेल सादिक फ़क़ीर जॾहिं मुंहिंजो पसंदीदा गज़ल पे ॿुधायो त मूं हुनजे ॿिनि सिटुनि ते गौर पे कयो। मूंखे उहे ख़्याल ॿुधल लॻा। मूं सोचियो इहो ख़्याल मूं किथे ॿुधो आहे? पोइ सोचनि वेठे, पोइ हाणे ओचितो यादि आहिनि। छा चयो आहे? पंहिंजे हालतुनि जी अकासी थियल आहे। पंहिंजी सॼी ज़िंदगी कीअं आहे
ख़ासि तौर ते थर जे माण्हुनि जी, ख़ासि तौर ते हिते वेठल माण्हुनि जी, मिठी ऐं नंगर जे माण्हुनि जी, इस्लाम कोट जे ॿारनि जी, चेल्हार जी, छाछरे जी, दीपले जे माण्हुनि जी ज़िंदगी में इलाही सारा मौक़िया तव्हांजे इंतज़ार में आहिनि, इलाही सारा इम्कान आहिनि। ही जेके भेनरूं वेठियूं आहिनि, ही जेके नंढड़ा ॿारड़ा वेठा आहिनि, हू जेके ॿारड़ा सुम्ही रहिया आहिनि, अॻियां उन्हनि जी ज़िंदगी में हज़ारे इम्कानी मौक़िया आहिनि, पर उन्हनि खां वधीक 10,000 ख़तरा आहिनि जेके माइटनि ॿुधाया आहिनि। सॼो ॾींहुं माइट कोन था ॿुधाईंदा आहिनि, बाबा मोटरसाइकिल ते वेंदे ॿिपी थी सवारी आहे, किरी पवंदे, घोड़े ते वेंदे घोड़ो जे मछरजी पए त पोइ छोकिरी खिलनि जेके खिलंदियूं आहिनि तिन खे वरी रोअणो पवंदो आहे। सॼो ॾींहुं हिदायतूं कोन्हनि, हिदायतूं डप, यूनिवर्सिटी पढ़ण वञिबो हीअं थींदो, नौकिरी करण लाइ कराची वञिबो त मारिजी वञिबो। सवेल छा चयो सादिक फ़क़ीर, पराड़ ते जा पुकार आहे, दरिया जे हुन पासे सॾ आहिनि, कामयाबियुनि जा, इम्काननि जा, ज़िंदगी जा वॾा गोल्डन चांसिस मौक़िया इंतज़ार में आहिनि। पराड़ ते जा पुकार आहे मगर अॻियां तिख तार आहे। दरिया जे हुन पासे सॾ आहिनि पर अॻियां तिख तार आहे, वहकिरो आहे। पराड़ ते का पुकार आहे मगर अॻियां तिख तार आहे। किथे असांजी उकार आहे, आयाज़ किथे ही ना वञी, ही ॿेड़ी खणी किथां वेंदी ऐं उहा उकार किथे आहे, उहा उकार ॻोल्हणी आहे। अॻियां तिख तार आहे पर तिख तार जे करे हेॾां वेही रहिबो, वञणो होॾां आहे, पुकार हुन पासे खां आहे पर अॻियां तिख तार आहे। पोइ के माण्हू आहिनि मिस्कीन जान खान खोसे जहिड़ा, हसन पसाए जहिड़ा, लखे कोलियुनि में हिन मगने कोली जहिड़ा। छा चई, मूंखे कोलकी ज़बान कान थी अचे, मूंखे रुगो सम्झो पे 10 दफ़ा आरिफ जोड़े जेका पुछम त अपने लाइ पंहिंजे घरनि ते झंडा बांधो। पोइ छा चई त वॾेरा बि घबराए छे ऐं ॿिया धारा बि घबराए छे, झंडा हणो त घबराइजी भॼी वेंदा। अहिड़नि लखनि माण्हुनि में हिकिड़ो मगनो या ॿिया ही अवामी तरीक़े जा सिपाही। पोइ मूं सोचियो इहो ॿियो कंहिं चयो आहे, ॿियो असांजे मुर्शिद चयो आहे, साॻी ॻाल्हि, ख़्याल थोरो डिफरेंट। पराड़ ते जा पुकार आहे मगर अॻियां तिख तार आहे, ख़तरो आहे। पोइ ख़तरे में छा कजे, ॿुधा त बन लतीफ़, ॿुधा त बन ओलजा तो न पार ॾे। सोणी थी चए ॿुधी वञा त वञी धूड़ पायां, पर लुड़ी लहरुनि में त हुन पार पुॼा। ॿुधा त बन ओलजा त हुन पार ॾे, कंधीअ उभा सुपरी मां बरबर कन। कंधीअ जे हुन पार ॾिठो आहे मिहार, सो चए पियो बरबर अच 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 सोणी। ऐं सोणी त ॿुधी चुकी आहे, पर मिहार खे त ख़बर कान्हे त सोणी ॿुधी मरी चुकी आहे। मिहार जो परियां बीठो हुजे ऐं सोणी घिड़े, सोणी पई चए आऊं जो घिड़ा पाणीअ में ऐं घड़ो वञे टुटी ऐं आऊं वञा ॿुॾी, पोइ मुंहिंजो लाश लुणंदो वञे ऐं मेहार परियां बीठो हुजे ऐं सो चवे अच अच बर बर अच, ऐं आऊं न वञी सघां छाकाणि त आऊं मरी चुकी हुजां। मेहार खे कहिड़ी ख़बर त आऊं मरी चुकी आहियां। मेहार त सम्झंदो त सोणी बेवफ़ाई करे हेॾां अचण जे बजाए हेॾां पई वञे, त पोइ चए थी ॿुधी वञा त धूड़ पायां, मरी वञा त धूड़ वञी पायां, मुंहिंजो लाश त हुन पासे पहुचे। ॿुधा त बन ओल
ओल जा त उन पार ॾे कंधी उभा सुपरी मां बर कन ऐं पोइ जॾहिं कंधीअ ते वेही मुंहिंजो महबूब मुंहिंजी क़ौम मुंहिंजो वतन तव्हांजी मादर वतन उहा जॾहिं चवे अच अच कंधीअ उभा सुपरी मां बर कन पोइ लाश ख़ामोश हुजे। लाश ख़ामोश कीअं रहंदो जॾहिं मादर वतन सॾु करे अच अच त पोइ बुढ़ा त बन ओल जा त उन पार ॾे कंधीअ उभा सुपरी मां बर कन त पोइ मुयाई थी तन ऐं जेकर उथी निकिरां पोइ मुंहिंजो मोल लाश बि मुंहिंजो महबूब सॾु करे ऐं मुंहिंजो लाश लुड़ंदो वञे न मुंहिंजो लाश उथंदो ऐं हुन पार हलियो। इन्हनि जुरतुनि जी सरज़मीन उहा सरज़मीन जिते अंग्रेज कैप्टन रूपले खे मुखातिब थी चयो हो त रूपला तुंहिंजो अहिड़ो हशर कंदासीं जो कारूं जर जूं कोलड़ियूं मर्द पुट ॼाण खां इनकार करे छॾींदियूं तोखे अहिड़ो इबरत जो निशान बनाईंदासीं जो कारूं जर जे कोलियाणियुनि जे पेट में मर्द बचो न ॼमंदो। तॾहिं रूपले चयोसि ताड़े अंग्रेज ओ अंग्रेज असीं कोली आहियूं डभ तव्हीं आहियो गॾह गॾह चरी चरी मरी वेंदा कोली ज़मीन मां मोरंदा रहंदा मोरंदा रहंदा ऐं मोरंदा रहंदा। तव्हांजूं पारूं पाताल में लॻल आहिनि कोलियुनि जूं भीलनि जूं मेघवाड़नि जूं रायमनि जूं नोहड़ियुनि जूं समेजनि जूं जूणेजनि जूं हिंगोरजनि जूं तव्हां हिन ज़मीन ते ख़ैरात में कोन आया आहियो कब्ज़ो करे कोन आया आहियो नाम निहाद हिजरत करे कोन आया आहियो पराए माल ते टोपी निराड़ ते करण कोन आया आहियो। ही 5 न 6 न हज़ारे सालनि खां इंसान जी तारीख़ में जेके होमो इरेक्टस आहे उनखे 6 मिलियन साल थिया आहिनि 60 लख साल अॻु में इंसान इर्तिका जे सफ़र में हिन रेस में कदम रखियो आहे। 60 लख सालनि खां हिन ज़मीन में जॾहिं इंसान आबाद थियो आहे तॾहिं खां नस्ल दर नस्ल तव्हांजे ॾाॾनि जा ॾाॾा तव्हांजे पड़दाॾनि जे पड़दाॾनि जा पड़दाॾा हिननि कारूंजर जे पहाड़नि हिननि बुठनि हिननि भिटुनि हिन थर जी वारीअ जा मुहाफ़िज़ आहिनि। उहे मुहाफ़िज़ पंहिंजे वतन जे लाइ आख़िरी घड़ीअ ताईं वेहण घुर्जनि। ऐं तव्हांजे वतन सां कहिड़ी हालत कई वई आहे तव्हीं त बादशाह हो तव्हां वटि त ज़िले इलाही महाबली फ़ख्र सल्तनत हिंदुस्तान शहनशाह जो शहनशाह जंहिंजो इस्तक़बाल इन्हनि लफ़्ज़नि सां थींदो हो जलालुद्दीन मोहम्मद अकबर त तंजड़नि में तव्हांजे इलाइक़े में हो। हुमायूं कातलनि खां डिॼी हिते अची पनाह वरिती हुई। ही उहो इलाइक़ो हो जिते हुमायूं ऐं संदसि ख़ानदान पाणीअ जे लाइ फुड़े फुड़े लाइ तड़पियो पिए ऐं पोइ खूह लधोन उहो पाणी कढी जॾहिं मालदेव जो लश्कर पोयां लॻो हुअसि। तव्हीं त मुगलिया शहनशाह सां मुक़ाबिलो करण वारा इलाइक़ा आहियो तव्हीं त अंग्रेज़नि सां विढ़ण वारा आहियो तव्हीं त उहा सरज़मीन आहियो जॾहिं सॼो हिंदुस्तान बाहि में ॿरियो पिए जॾहिं सॼे हिंदुस्तान में हिंदुनि ऐं मुस्लमाननि जे विच में झेड़ा पे थिया विरहाङे वक़्तु तॾहिं थर में कंहिं हिंदुअ कंहिं मुस्लमान जो वार वंगो न थिए कयो ऐं कंहिं मुस्लमान कंहिं हिंदुअ जो वार वंगो न थिए कयो। हिंदुनि ऐं मुस्लमाननि सम्झो थे त असीं हिकिड़ो जिस्म आहियूं हिकिड़ी जान आहियूं असीं सूफ़ीइज़म जा पोइ लॻियूं असीं हिन वतन जा गॾियल वारिस आहियूं। ऐं उन सरज़मीन सां कहिड़ो असर थियो आहे तव्हांजी सिंध सां कहिड़ो असर थियो आहे तव्हांजे वतन खे छा बनायो वियो आहे। पाकिस्तान जी गैस 71% सिंध पैदा करे ऐं सिंध में गैस जी लोड शेडिंग आहे। सिंध में CNG स्टेशन पुछम हींअर
डॉक्टर रसूल बख्श खां आरिफ साहब खां मूं चयो त वापसी लाइ CNG स्टेशन आहे, जे आख़िरी CNG स्टेशन मातली में आहे, हिन पासे बीबीपुर ख़ासि। तव्हां वटि गैस कान्हे, तव्हांजो वतन 71 सैकड़ो गैस पैदा करे थो, तव्हां वटि गैस कान्हे। तव्हांजो वतन पाकिस्तान जे कुल पेट्रोल जो 69 सैकड़ो पेट्रोल पैदा करे थो, ऐं तव्हां वटि पेट्रोल लॻभॻि 90 रुपया लीटर आहे। जेकर तव्हांजो पेट्रोल रुगो तव्हांखे इस्तेमालु करणु ॾिनो वञे हा, सपोज कयो त तव्हां सिंगापुर वांगुरु बाख़्तियार हुजो आहे पंहिंजे वसीलनि ते, त तव्हांखे 3.5 रुपया लीटर पया पेट्रोल। तव्हां वटि हज़ारे स्क्वायर किलोमीटर जे हेठां कोयलो आहे, जेको सॼे एशिया जी वॾे में वॾी ऐं दुनिया जे टॉप 5 या 6 कोयले जे ज़ख़ीरनि मां हिकिड़ो आहे, जंहिंजी कोयले मां बिजली जी पैदावार ईंदड़ हज़ारे सालनि ताईं पाकिस्तान इस्तेमालु करे सघे थो, ऐं इंडिया, ईरान ऐं अफ़गानिस्तान खे बिजली एक्सपोर्ट बि करे सघे थी। तव्हां वटि डीप सी जा 2 पोर्ट आहिनि, जिते वॾा जहाज बीह सघनि था, कराची, ग्वादर, केटी बंदर। तव्हां वटि दुनिया जूं 3 वॾियूं ढंढूं आहिनि, हाले जी, कींझर ऐं मंछर। तव्हां वटि हिकिड़े पासे जून जुलाई में 38 ऐं 40 डिग्री सेंटीग्रेड आहे गर्मी, ॿिए पासे तव्हां वटि कोमरी ऐं अयूविया जहिड़ी मौसम रखंदड़ गोरख हिल स्टेशन आहे। कुते जी क़बर खां परे जोही ऐं वाही पांधी खां अॻियां वञो, ड्रिगबाला खां अॻियां गोरख जे मथां वञो। हिन हालत में, हिन गर्मी में तव्हांखे उते मथे सवड़ पाए सुम्हणो पवंदो। तव्हां वटि छा न आहे? तव्हां वटि दुनिया जो बहितरीन अंग्रेज़नि जो ॾिनल एरिगेशन सिस्टम आहे। तव्हां वटि सूफीज़म, तव्हां वटि मोहब्बत, तव्हां वटि बंदरगाह, तव्हां वटि गैस, तव्हां वटि पेट्रोल, तव्हां वटि कोयलो, तव्हां वटि ढंढूं, तव्हां वटि दरिया जेको हिमालय खां लही अचे थो, उन हिमालय खां वहंदड़ इन दरिया जो छोड़ तव्हां वटि, कुदरती छोड़। तव्हां वटि छा न आहे ऐं तव्हां सां कहिड़ो हशर कयो आहे? ऐं अफ़सोस इहो आहे त तव्हां सां उहो हशर को पंजाबियुनि कोन कयो आहे, मुहाजिरनि बि कोन कयो आहे, पठाणनि बि कोन कयो आहे, अमेरिका बि कोन कयो आहे, अंग्रेज़नि बि कोन कयो आहे, साम्राज्य बि कोन कयो आहे। कोन कयो आहे छो पियो चवां? छाकाणि के वण खे पे कुहाड़ी वढियो, ॿिए वण चयसि तूं वटिजी पियो, चई आउं वढिजां इन करे पियो जो हिन कुहाड़ीअ में जेको गन पियल आहे उहो गद्दार गन मुंहिंजे वण मां कटियल आहे, उहो गन पियो मूंखे वढे, कुहाड़ी मूंखे कोन पई वढे। तव्हांखे वढे पियो सिंधी वॾेरो, सिंधी MNA, सिंधी MPA, सिंधी मिनिस्टर, सिंधी कामोरो, सिंधी अमलदार। उहो गन बनियल आहे पंजाब जे हुकुमराननि जो, MQM जे दहशतगर्दनि जो, मज़हबी इंतहा पसंदनि जो, आलमी साम्राज्य जो। उहो गन इस्तेमाल थो थिए, उहो गन इस्तेमाल थिए थो ऐं तव्हांखे वठे थो ऐं वरी तव्हांखे मुबारक ॾियणु अचे थो। अफ़सोस इहो कोन्हे जो गन तव्हां सां ज़ुल्म पियो करे, उहो गन तव्हांखे वठे वरी तव्हांखे मुबारकबाद ॾियणु थो अचे, सिंधियो मुबारक हुजनि, ऐं तव्हां वटि आयो आहियां, तव्हांखे शाबस हुजे, ऐं पाण वरी ताड़ियूं था वॼायूं, इस्तक़बाल था कयूं। उहो जेको गद्दार गन आहे जेको कुहाड़ी में पइजी असांखे वठे पियो, उहो गन 5 साल जीअं वसंत चयो गुम थो थी वञे, ऐं पोइ 5 सालनि खां पोइ इलेक्शन में अचे थो ऐं चए थो फलाणे खान जे पुट जा तोरन 500 रुपया घोर जा। तव्हांजो अघु, मुंहिंजो अयाज़ लतीफ़ फलीजे जो अघु पीपुल्स पार्टी जे MNA वटि, वज़ीर वटि इहो आहे, हिन सहाफ़ी भाउरनि जो अघु इहो आहे, ऐं वकील ऐं मुंहिंजो अघु इहो आहे, को पुलिस वारो आहे हुनजो अघु इहो आहे, को DPO आहे, को अवामी तहरीक जो अॻुवान आहे हुनजो अघु इहो आहे। हुनजे घर अचिबो 500 रुपया तौर जा हुनजे पुट ते ॾिबी घोर, 1000 रुपयो शादीअ जी घोर ॾिबी, वॾेरे जो ॿार पूरो थियो, पाण छा चवंदासीं? अदा कहिड़ो आहे मुंहिंजे घर हली आयो। बस मुंहिंजे घर हली आयो।
इहो कोन सोचींदासीं मुंहिंजे घर ते त कारे रंग जो लूसी कुतो बि रोज़ टुकरल हली ईंदो आहे, पोइ हुन कारे कुते जी बि थोरा वञणु खपनि, उन्हनि खे बि शाबाश ॾियणु खपनि। छा कयो आहे 40 सालनि खां? लीगुनि ऐं पीपलनि गदारनि वॾेरनि इक़्तिदारी पार्टियुनि ज़ियाउल हक़नि मुशर्रफनि एमक्यूएम पंजाब जे हुकुमराननि सिंधी वॾेरे जे मदद सां तव्हांखे मुबारकूं ॾिनऊं त हुकूमत अची वई बाबा ज़बरदस्त। हाणे रोज़ छा था कनि? पीपल्स पार्टी छा चयो? पीपल्स पार्टी चयो त असीं इक़्तिदार में ईंदासीं, असीं एंटी गेटर थल कैनाल एक्शन कमेटी जा सरबराह आहियूं, थल कैनाल जो कमु बंदि थींदो। थल कैनाल जो कमु बंदि थियो? ॿुधायो बंदि थियो? पीपल्स पार्टी चयो हो, निसार खोड़े ऐं कायम अली शाह चयो देयर वुड बी नो फर्दर कट ऑन इंडस। सिंधु दरिया ते ॿियो को बि कट न लॻंदो। सिंधु दरिया कट माना न कैनाल्स निकिरंदो, न वाह निकिरंदो, न डैम ठहंदो। ऐं हाणे भाषा डैम लाइ पैसा रखिया अथनि। तव्हांखे चयूं त कराची में सिंधी शागिर्दनि खे दाख़िलाऊं मिलंदियूं, दाख़िलाऊं मिलियूं न। तव्हांखे चयूं कराची जी जेके मल्टानेशनल कंपनीज़ आहिनि हुनमें तव्हांखे रोज़गार मिलंदो, रोज़गार मिलियो न। तव्हांखे चयूं त तव्हांजे ॻोठनि में तरक़ियाती कम कराईंदासीं, सिंधु दरिया ते पुलूं ठाहींदासीं। सिंधु दरिया ते का पुल कान ठही। थर में को कमु थियो? थर में लखे माण्हुनि जो ज़िलो आहे, उन ज़िले में का यूनिवर्सिटी कान ठही। मिठीअ में का यूनिवर्सिटी कान ठही सघी, का टेक्निकल इंस्टीट्यूट न ठही सघियो। मिठीअ में को पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट ठाहे सघियो थे। 4 साल गुज़री विया आहिनि तव्हांखे। 4 सालनि में मिठीअ में का अहिड़ी हॉस्पिटल ठाही अथव जो हिते हिननि साफ़ी भाउरनि तव्हांखे ही भेनरूं वेठियूं आहिनि, असांजी के माउ खे, असांजी के चाचीअ खे, के ॾाॾे खे, के नाने खे दिलि जो दौरो पवे त हुनखे डोड़ी मीरपुर ख़ास या दीवान मुश्ताक या आगा खान कराची या NICVD न खणी वञिणो पए, हिते इलाज थिए। मिठीअ में का सिविल अस्पताल ठाहियूं। बाबा असीं आहियूं मुखालिफ़, असांखे छॾियो, अवामी तहरीक खे छॾियो। तव्हां ॿुधायो, पढ़ियल लिखियल माण्हू ॿुधाइनि, जेके जिम रहंदा आहिनि से ॿुधाइनि त बाबा मूंखे हथ मथे खणी जवाब ॾियो, मिठीअ में को तरक़ियाती कमु थियो आहे? का अस्पताल, को इंस्टीट्यूट ठहियो आहे? कोन ठहियो। ऐं हाणे कराची में जेको हशर कयो अथव, तव्हां बयान ॿुधाइनि। लियारी में जलसो कयूं 2 साल अॻु में, हे लीडर साहब हेॾियूं मुछूं सिंधी टोपी पई आहे, लीडर साहब अचनि पिया चवनि असांखे 12 मई जा सभु असांखे डिटेल्स आहिनि, कंहिं 12 मई में मुदाख़लत कई आहे, कंहिं गड़बड़ कई आहे, उन्हनि जा केस रीओपन थींदा। सॼी सिंध मां खीरूं मुबारकूं थी वियूं। बाबा 12 मई मुंहिंजो बयान अची वियो, बशीर कुरैशी जो अची वियो, कादिर मक्सी, जलाल महमूद शाह, मुमताज भुट्टो, फलाणा फलाणा। बाबा मुबारक, वॾा शेर जा पुटनि। हाणे तव्हां 12 मई जा केस खोलीनि। 2 ॾींहंनि खां पोइ जोगी न कंहिंजा मिट भॼी हलिया। पोइ मुइन अख्तर जो लतीफ़ हूंदो, चवंदो त हिकिड़ो काठियावाड़ी वियो पिए, उनखे कराची जे बंदर रोड ते के लियारी जे ॾाॾे हई ठूंठ। काठियावाड़ी मुड़ियो, चे जाहिल इंसान क्या करते हो? चे गलती हो गया। चे गलती कैसे हो गया? तुमको सबक मिलेगा। चे अरे क्या करेगा तुम? चे अब के मार के दिखाओ। वरी यही स्टूट बोलो। चे एक दफा फिर मार के दिखाओ। वरी यही स्टूट। चे तुमको 2 दफा हमने चेतावनी दी, अब 3री दफा मार के दिखाओ। क्यों दफा देखो। चे जाओ जाओ, तुम जाहिल से कौन मुंह लगेगा?